सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। जय झूलेलाल, मां नीता नरियानी तव्हां सभिनी खे सिंधी भाषा दिवस जी बधाई थी ॾियां। सिंधु दर्शन जे सभिनी व्यूअर्स खे 10 अप्रैल 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 सिंधी भाषा ॾींहं जूं लख लख वाधायूं। लख लख वाधायूं। लख लख वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं, बेशुमार वाधायूं। अॼु ॿुधाईंदसि तव्हांखे पंहिंजे ॿोलीअ जे बारे में। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। ख़बर अथव त 1967 जे अप्रैल जे महीने में भारत देश जे संविधान में असांजी सिंधी मिठड़ी ॿोली यानी भाषा खे मिली हुई मान्यता। अप्रैल जे महीने उन तारीख़ ते सॼे भारत वर्ष में सिंधी मल्हाईंदा आहिनि सिंधी भाषा दिवस। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। निर्मल सिंधी माउॾीअ शल सिंधीअ में लोली। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। असांजी ॿोली सिंधी ॿोली मिठड़ी अभाणी ॿोली जंहिंमें आहिनि 52 अखर जे दुनिया जी कंहिं बि भाषा में कोन्हनि ऐं उहे कंहिं सां बि मुक़ाबिलो नथा करे सघनि। ये सिंधी लिपि आहे अदबी कीअं थी। ये पंहिंजी लिपि आहे धारी कीअं थी। अरबीअ में अखर सिर्फ़ 28 आहिनि। पोइ 52 अखरी हीअ अरबी कीअं थी। सिंधी भाषा दिवस जे लाइ तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। लख लख वाधायूं।